इंशाअल्लाह ताला हिकिड़ी शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कणी जो जेको छॾियल मिशन आहे उनखे इंशाअल्लाह ताला असां पूरो कंदासूं। ऐं हीउ जेको अॼु असां जे मक़सद लाइ गॾु थिया आहियूं, शहीद अल्ताफ़ जिस्कणी जे हुनजे बारे में ॻाल्हाइजे त अलाए केतिरा ॾींहं अलाए केतिरियूं रातियूं हिते लंघी वञनि हलियूं, छो त मूं पाण उन शख़्स सां उन किरदार सां 20-22 साल जो अरसो बचपन का वठी वो मुझो वॾो भाउ बि रहियो, मुझो सियासी उस्ताद बि रहियो ऐं हिकिड़ो असांजो महबूब लीडर जी चइजे। हीअ एहतजाज, हीअ मुज़ाहिरा, हीअ धरना, हीअ बेज़बान माण्हुनि खे ज़ुबान ॾियणु, बेसहारा बेताकत माण्हुनि खे वॾी हिकिड़ी ताक़त ॾियणु, उन्हनि में रूह फूकणु, उन्हनि खे रोडनि ते आणणु, उन्हनि खां एहतजाज कराइणु, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे शहीद असांखे इहे सभु शयूं पंहिंजी ज़िंदगी में सेखारे वियो हलियो। हू ज़िंदा आहे, शहीद ज़िंदा हूंदा आहिनि। कंदो अलाए यार हिकिड़ो चुप थियल ज़िलो हो जंहिंजे अंदरि पीपल्स पार्टी या जेके हुकूमती या उनजा साथारी MQM जहिड़ा दहशतगर्द उन्हनि जी कंदो अलाए यार ते वहशत बनियल हूंदी हुई, बदमाशूं बि उन्हनि जूं हलंदियूं हुयूं, वॾेराशाही बि उन्हनि जी हलंदी हुई। जीअं उहे चाहिनि ज़िले जे अंदरि कनि, उन्हनि खे केरु चवण वारो कोन हूंदो, केरु पुछण वारो कोन हूंदो। वाद इहो शख़्स इहो किरदार हो जेको संदरो ॿधी इन्हनि सभिनी शयुनि जे ख़िलाफ़ मैदान अवल में स्कूल ज़माने खां कॉलेज ज़माने खां मज़ामत जे रस्ते ते अची इन्हनि सभिनी क़ुवतनि ऐं ताक़तनि जो हुन वॾी बहादुरी, वॾी दिलेरी, वॾी गैरतमंदी सां जेको हुन शख़्स मुक़ाबिलो कयो आहे। तव्हां यकीन करियो, तव्हां चे गवीरा जी तारीख़ पढ़ो, तव्हां नेल्सन मंडेला जी तारीख़ पढ़ो, तव्हां दुनिया जे बजायल इनकलाबी लीडरनि जूं तारीख़ूं पढ़ो। थोरियूं घणियूं असां पढ़ंदा आहियूं, लेकिन शहीद अल्ताफ़ जिस्कणी जी हिन दजाली दौर जे अंदरि सिंध में ज़ुल्मत जी इंतहा, नाइंसाफ़ियूं, इन्हनि शयुनि में वाहिद इहो मर्द मुजाहिद हो जेको संदरो ॿधी पहिरें ॾींहं खां कसम खणी जी लथो हो, आख़िर ताईं शहादत ताईं हू पंहिंजे उन शइ ते क़ाइमु दाइमु रहियो। उहे गैरतूं, उहे हिमतूं, उहे सभु शयूं दोस्तनि खे सेखारे वियो हलियो ऐं असांखे हू इहो ई चवंदो हो त बादशाह ते को भरोसो कोन्हे, सुभाणे अलाए पाण मां केरु हुजे केरु न हुजे, अलाए केरु अॻियां केरु पुठियां, लेकिन पंहिंजूं गैरतूं, पंहिंजूं हिमतूं कदम न छॾिजो। दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे झुकाए नथी सघे, तव्हांखे कमज़ोर नथी करे सघे। तव्हां पंहिंजी तबलीग जारी रखिजो, तव्हां माण्हुनि में उथल पुथल जारी रखिजो। बेसहारा माण्हुनि जो सहारो इहे असांखे लेक्चर ॾींदो हो, बाक़ाइदा क्लासूं हलंदियूं हुयूं। अॼु मूंखे तव्हां यकीन करियो त साईं नाज़ शाह जी ॻाल्हि वांगुरु शहीद चवंदे मुंहिंजो बदन थो कांडाइजे। असांखे ईअं लॻे ई कोन थो को अल्ताफ़ जिस्कणी असांखां अलॻि थियो आहे। हू असांखां जिस्मानी तरह ज़रूरु अलॻि थियो आहे। अॼु हुनजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिन मुज़ाहिरे जे अंदरि हिन दोस्तनि जे मेल में तव्हां यकीन करियो मूंखे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हुन शहीद जूं यादि पियूं अचनि ऐं जेके शेयर कंदे कंदे अलाए केतिरा ॾींहं गुज़री वेंदा, अलाए केतिरियूं रातियूं गुज़री वेंदियूं। अल्ताफ़ जिस्कणी सॼी सिंध जे अंदरि ईअं सम्झो हिकिड़ो अनमोल किरदारु जंहिंखे चइबो आहे उहो थी गुज़रियो आहे। जॾहिं मोरख तारीख़ लिखंदा आहिनि त उन्हनि अल्ताफ़ जिस्कणी जहिड़नि किरदारनि ऐं इहे किरदार जेके आहिनि सुनहरी अखरनि में लिखिया वेंदा आहिनि। जेके माण्हू पंहिंजे क़ौम तां, पंहिंजे वतन तां, पंहिंजी धरती तां क़ुर्बान थियनि था, शहीद थियनि था, उन्हनि माण्हुनि जा रुतबा, उन्हनि माण्हुनि जा घर जन्नतुल फिरदौस में हूंदा आहिनि। उहे ज़िंदा हूंदा आहिनि ऐं उहे असां सां गॾु हूंदा आहिनि। मुंहिंजी दिलि चवे पई रूह ज़िंदा हूंदा आहिनि। अॼु बि शहीद अल्ताफ़ जिस्कणी जो रूह असांखे ॾिसी रहियो हूंदो, असांजूं ही शयूं ॾिसी रहियो हूंदो ऐं अलाह अलाह जो रसूल रब पाक उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। गॾु थियण जो मक़सदु आहे त तव्हां इंतिज़ामिया जी नाअहली ॾिसो, ही कहिड़ी नाअहली आहे। सिंध जो
सूर्या पुटी शहीद थी वियो हलियो जंहिंखे 25-26 ॾींहंनि खां मथे ॾींहुं घरे घटि अची महीनो गुज़रियो आहे अॼु ताईं अञा ताईं हुनजा उहे असुल कातिल जिन जा FIR में असां FIR में उहे नॉमिनेट कया आहिनि उहे नाला हुननि खे असां ॾिना आहिनि पर अञा ताईं उहे ओरिजिनल कातिल जेके आहिनि उहो हिकिड़ो को हुननि नमूने बाज़ियूं ढंगबाज़ करे को उहो हिकिड़ो पेश करे छॾियो आहे जीअं कंहिं शइ खे छाप ॾिबी आहे हुन छाप ॾियण जे करे हिकिड़ो को भड़वो हुननि जो पेश कयो अथनि उहे बि चवनि था असां कोन आहियूं ही कोन आहियूं हू कोन आहियूं लेकिन असां अलॻि अलॻि चऊं था असांजे शहीद क़ाइद असांजे शहीद भाउ उनजी शहादत में इहे हथ रंगियल आहिनि इन्हनि जे पुठियां ॿिया हथ रंगियल आहिनि उन्हनि जे पुठियां ॿिया हथ रंगियल आहिनि तव्हां यकीन करियो ऐं यकीन सां चवां थो शहीद अल्ताफ़ जिस्तानी जो खून कॾहिं रायगान कोन वेंदो कॾहिं रायगान न वेंदो ही सभु शयूं जेके बि ॾिसो पिया इहे बि शहीद जे खून रंग लायूं आहिनि ऐं असां आला इदारनि खां आला अख़्तियारनि खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध आला जेके बि इदारा आहिनि असां उन्हनि खां इंसाफ़ जी घुर करियूं था ही तरक़ी पसंद पार्टी जी सबर आहे ही तरक़ी पसंद पार्टी जो ईमान आहे जो शहादत जे ॾींहं खां वठी अॼु ताईं सॼी सिंध जे अंदरि कंहिंजो टमाटो बि कोन किरियो आहे कंहिंजो को हिकिड़े रुपए जो बि को का बि रिएक्शन कोन थियो आहे असां अमन पसंद पार्टी आहियूं असां अवामी ख़िदमतगार आहियूं असां का बि गुंडागर्दी कोन था चाहियूं असां का बि बदमाशी कोन था चाहियूं असां पंहिंजे शहरनि जे अंदरि पंहिंजी धरती वतन पंहिंजे ॻोठनि गामनि जे अंदरि का बि ग़लति शइ कोन था चाहियूं असां हमेशह उन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु आहियूं ख़िलाफ़ु रहिया आहियूं ऐं हाणे बि असां उन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु आहियूं ग़लति असां न कंहिंसां कंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि सां कंहिंखे ग़लति करण कोन ॾींदासूं असां इंसाफ़ चाहियूं था हीअ असांजी सबर आहे असांजे सबर जो तरक़ी पसंद पार्टी जे सबर जो इम्तिहान न वरितो वञे तरक़ी पसंद पार्टी अमन जी अलम बरदार आहे शहीद अल्ताफ़ जिस्तानी अमन इंसानियत जो अलम बरदार हो इंसानियत पसंद हो इंसानियत जो ख़िदमतगार हो यकीन करियो ख़ुदा पाक जो कसम आहे तो हिकिड़ो आऊं चवां थो जीअरो वली हो फ़क़ीर माण्हू हो फ़क़ीरानी तबियत हुई हुनजी ऐं हुनखां असां दुआऊं वठंदा हुआसीं जेको अल्ताफ़ जिस्तानी खे सम्झे थो उनखे ई ख़बर हूंदी पर अॼु सॼी सिंध जे अंदरि माण्हुनि खे ख़बर आहे त अल्ताफ़ जिस्तानी छा हो असां इंसाफ़ चाहियूं था असां SSP टंडोलायर खां मुतालबो था करियूं असांजे शहीद सिंध जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे कानून जे कटाणे में आंदो वञे ऐं उन्हनि खे उहे पंहिंजी केफ़र किरदार ताईं पुॼनि दोस्तो जीअं सिंध ताईं वॾी महिरबानी